अस्सलाम वालेकुम प्यारा बारो आयो समूह तो ॾिस रहिया नूर समूह यूट्यूब चैनल। अॼु क्लास 8 जो यूनिट नंबर 1 उन जो पार्ट 2 शामिल करियूं पिया या पार्ट 2 शुरू करियूं पिया। उम्मीद त हीअ नंढड़ी कावश तव्हांखे तमामु बहितर लॻंदी वणंदी। तव्हां जेकॾहिं को बि सुठो कमेंट ॾियो था त उहा मुंहिंजे लाइ हिकु वॾी साबिया आहे त जेको नंढड़ो हिकिड़ी कमु कयो आहे करण लाइ उहो तव्हांखे वणे थो। इन लाइ तव्हां सिंध में कंहिं बि जॻह खां आहियो, किथे जा बि आहियो, पंहिंजो शहर वस्ती वाइण ज़रूरु मैंशन करियो त जीअं मूंखे ख़बर पए त मुंहिंजी कोशिशि घटि में घटि सिंध अंदरि कंहिं हद ताईं किथे न किथे साबिया थिए पई या न। सो इहा पक तव्हां मूंखे कमेंट्स में ॾियारींदा। हाणे सबक़ु शुरू करियूं पिया। दे केप्ट वॉकिंग थ्रू द फॉरेस्ट। उहे ॿेले मां हलंदा रहिया, सॼे पूरे ॿेले मां हलंदा। छाजे लाइ? ट्राइंग टू फाइंड दियर वे बैक होम। पंहिंजे घर जे वापसी जो रस्तो ॻोल्हण लाइ कोशिशि कंदा रहिया। दे वे केप्ट रखियो, वॉकिंग हलंदा रहिया थ्रो सॼे पूरे फॉरेस्ट ॿेलो, ट्राइंग कोशिशि करणु, फाइंड ॻोल्हण, दियर संदन वे रस्तो, बैक वापस होम घर। But all of their efforts were in vain. पर सभई संदन कोशिशूं नाकाम हुयूं। But पर all सब their संदन efforts कोशिशूं वयूं in vain नाकाम। All of a sudden ओचितो ई they saw a huge black bear coming toward them. हुननि वॾो कारो रिछ पंहिंजे तरफ़ ईंदे ॾिठो। ऑल ऑफ सडन ओचितो दे वे सां ॾिठो ह्यूज वॾो ब्लैक कारो बियर रिछ कमिंग ईंदे टूवर्ड्स ॾांहुं तरफ़ देम उन्हनि जे। दे गॉट फ्राइटेंड। उहे डिॼी विया, ख़ौफ़ज़दा थी विया। दे वे गॉट वठिजी विया, फ्राइटेंड ख़ौफ़ में। This is where Rahel showed his selfishness nature and said. इते राहल पंहिंजी मतलबी ख़ुदगर्ज़ी वारी तबियत ॾेखारी ऐं चयो। This is आहे where जिते showed ॾेखारी his संदसि selfish मतलबी ख़ुदगर्ज़ी nature फितरत तबियत ऐं said चयो। Look Basit, we are in great trouble. ॾिस बासत असीं हिकु वॾी मुश्किल में आहियूं, मुसीबत में आहियूं। लुक ॾिसण यार, उहे असीं आर आहियूं इन में ग्रेट वॾी ट्रबल मुसीबत मुश्किलात। एज़ आई सी इट जीअं आऊं ॾिसां पियो, एज़ जीअं आई आऊं सी ॾिसण इटियो, वी हैव ओनली 2 choices। असांखे सिर्फ़ु 2 रस्ता आहिनि। उहे असीं खे आहे वटाए ओनली फ़क़ति 2 choices पसंदि रस्ता अची सघूं था। Either we climb on a tree and save ourselves or we start running। या त असीं वण ते चढ़ी पंहिंजे पाण खे बचाए सघूं था या डोड़णु शुरू करियूं। आइदर या उहो असीं क्लाइम चढ़णु आन ते मथे ट्री वण ऐं सेव बचाइण अवर सेल्स पंहिंजो पाण खे, और या उहो असीं स्टार्ट शुरू करणु रनिंग डोड़णु। सिंस आई एम गुड एट क्लाइंबिंग, जीअं त आउं चढ़ण में बहितर आहियां, आई एम गोइंग टू क्लाइंब अ ट्री, ऐं वण ते चढ़ी रहियां। सिंस जीअं आई आऊं एम आहियां गुड सुठो बहितर एट ते में वटि क्लाइंबिंग चढ़णु। आई एम गोइंग टू क्लाइंब अ ट्री, ऐं वण ते चढ़ी रहियो आहियां या चढ़णु वञी रहियो आहियां। आई आऊं एम आहियां गोइंग वञी रहियो क्लाइंब चढ़णु ट्री वण। एज़ यू डू नॉट नो हाउ टू क्लाइंब, जीअं त तोखे ख़बर न आहे त वण ते कीअं चढ़िजे। एज़ जीअं यू तव्हां डू नॉट नथो न इनकार लाइ नो मालूमात ॼाण ख़बर हाउ कीअं क्लाइंब चढ़णु। इट वुड बी अ गुड आइडिया
for you to run as quickly as you can to save your life. तुंहिंजे लाइ इहो बहितर थींदो त तूं जेतिरी तकड़ी डोड़ पाए सघे ओतिरो डोड़ी करे पंहिंजी ज़िंदगी बचा, हयाती बचा. इट इहो वुड थींदो कंदो बि हुअण थियण गुड सुठो आइडिया ख़्याल फॉर लाइ यू तूं तव्हां रन डोड़ण एज़ जीअं क्विकली एज़ जेतिरो तकिड़ो डोड़ी सघे यू तूं तव्हां कैन सघण सेव बचाइण यूअर तव्हांजी लाइफ ज़िंदगी. बासित was extremely shocked to hear this. बासित खे तमामु घणो सदमो पहुतो इहो ॿुधी करे. was हो extremely तमामु घणो shocked सदमो here ॿुधण this he had never expected that his friend would abandon him like this because he loved and trusted his friend sincerely. हुन कॾहिं बि इहा तवक़ा न कई हुई त संदसि दोस्त हिन खे ईअं छॾे वेंदो, छाकाणि त हू हुन सां तमामु घणी मोहबत ऐं एतबाद कंदो हो ऐं हुनजो सचो दोस्त हो. हू हेड खयो वटि हो, नेवर कॾहिं न एक्सपेक्टेड तवक़ा दैट त जेको हिज संदसि फ्रेंड दोस्त वुड कंदो एबडोन छॾण हिन खे लाइक अहिड़ी तरह दिस ही बिकॉज छाकाणि ही हू लव्ड प्यार कंदो हो एंड ऐं ट्रस्टेड एतबार कंदो हो हिज संदसि फ्रेंड दोस्त सिंसियरली मुख़लिस सचो. As the bear came nearer, जीअं ई रिछ वेझो आयो, बासित was paralyzed with fear. बासित ख़ौफ़ खां सुन्न थी वियो. As जीअं the ख़ासि लफ़्ज़ लाइ bear रिछ came आयो, nearer वेझे खां वेझो, was हो paralyzed सुन्न थियण with सामा खां fear ख़ौफ़. Finding another way, he quickly lay flat on the ground. ॿियो रस्तो न मिलंदे हू तकिड़ो ज़मीन ते सुधो लेटी पियो. फाइंडिंग ॻोल्हण, मिलण, लभण, सुझण, नो न अदर ॿियो वे रस्तो, ही हू क्विकली तकिड़ो ले फ्लेट सुधो लेटण आन ते मथे द ख़ासि लाइ ग्राउंड ज़मीन. स्टॉप्ड ब्रीथिंग साह रोके छॾियो एंड प्रिटेंडेड टू बी डेड ऐं मोल हुअण जो ढंग कयो. स्टॉप्ड रोकियो, ब्रीथिंग साह खणण एंड ऐं प्रिटेंडेड बहानो करण, मौसो करण, महसूस करण, टू बी थियण हुअण, डेड मोल. When the bear reached him, जॾहिं रिछ हुन वटि पहुतो, it smelled his body, हुन संदसि जिस्म सूंघियो, probably thought he was dead. शायदि हुनखे लॻो त ही मरी चुको आहे या मरी वियो आहे. And did not touch him, ऐं हुनखे न छुयो. Soon the bear just walked away. तकिड़ो रिछ परे हलियो वियो. When जॾहिं दख़ल bear रिछ reached पहुतो हुन वटि, it इहो smelt सूंघियो, his संदसि body जिस्म, probably शायदि, thought सोचियो, he who was हो dead मोल. And ऐं did not न कयो touch छुअण him हुनखे. Soon जल्दी दख़ल bear रिछ just फ़क़त walked हलियो वियो away परे. After a while, थोरी देर खां पोइ, Basit heard his friend coming down the tree and guessed that the bear had gone away. थोरी देर में बासित ॿुधो त संदसि दोस्त हेठि लही रहियो आहे, वण तां ऐं जांचे रहियो आहे त रिछ परे हलियो वियो आहे.
after खां पोइ while जॾहिं had ॿुधो his son's friend दोस्त coming ईंदे down हेठि tree वण ऐं gazed झांचियो निहारियो that the bear rich had gone हलियो वियो away परे. He stood up and looked at Rahil's angrily. हू उथी बीठो ऐं राहिल ॾांहुं कावड़ मां निहारियो. He who stood up बीठो ऐं looked निहारियो at ॾांहुं angrily कावड़ मां. But Rahil, instead of feeling ashamed or apologizing to his friend for having abandoned him, पर राहिल बजाए शर्मिंदो थियण या माफ़ी वठण जे जो हुनखे इन हालत में छॾे वियो, he just asked excitedly, हुन जोश मां पुछियो, but पर instead बजाए feeling महसूस करण ashamed शर्मिंदगी और या apologizing माफ़ी तलाफ़ी करण वठण, his son's friend दोस्त for lie having हुअण थियण abandon छॾे वञण him हुनखे just फ़क़त asked पुछियो excitedly जोश मां. Basit, what did the bear whisper in your ear? बासित रिछ तुंहिंजे कन में कहिड़ी सुस पुस कई. What छा did कई bear रिछ whisper कन में हल्की आवाज़ सां सुस पुस करण. In your तुंहिंजो ear कन. From his position high in the tree मथां वण तां हुनखे लॻो उन हालत में मथी पोज़ीशन में. From खां his son's position हालत high up मथां खां the tree वण. He had seen that the bear had brought his face close to Basit's head and thought that the bear had said something to his friend. हुन रिछ खे संदसि मुंहुं बासित जे वेझो ईंदे ॾिठो हो ऐं हुन सोचियो त रिछ हुनजे कन में ज़रूरु कुझु चयो आहे. संदसि दोस्त जे कन में ज़रूरु कुझु चयो आहे. He who had seen ॾिसी चुको हो that the bear rich had brought आंदो हो its संदसि face चेहरो मुंहुं close वेझो बासित जे head मथो ऐं thought सोचियो that the हासिल bear rich had said चयो हो something कुझु काशे कुझु to his friend संदसि दोस्त खे. Basit looked at his friends angrily and replied. बासित संदसि दोस्त खे कावड़ मां ॾिठो निहारियो ऐं वराणियो. Looked at ॾांहुं ॾिठो his संदसि friend दोस्त angrily कावड़ मां ऐं replied जवाब ॾिनो या वराणियो. He advised me not to trust a friend who leaves his friend at the time of danger. हुन मूंखे मशवरो ॾिनो त कंहिं दोस्त ते यकीन न कर जेको ख़तरे जी हालत में ख़तरे जे वक़्त में पंहिंजे दोस्त खे छॾे वञे. He who advised मशवरो ॾिनो me मूंखे न ट्रस्ट यकीन कयो फ्रेंड दोस्त हू जेको leaves छॾे वियो his संदसि फ्रेंड दोस्त at तंहिं वटि टाइम वक़्त danger ख़तरो. Hearing this इहो ॿुधंदे Rahil felt embarrassed. इहो ॿुधंदे राहिल परेशान शर्मिंदो थियो. He did not know what to say and started walk away. हुनखे हाणे नथे सुझो त आउं छा चवां ऐं हू हलियो वियो परे. Basit followed him silently. बासित हुनजो पीछो कयो ख़ामोशी सां. Hearing ॿुधण दसी राहिल नालो felt महसूस कयो embarrassed शर्मिंदगी. He who did not न कयो know ॼाण
बादशाह से चवे started शू कयो, walk away परे वञो, followed पीछो कयो, हम उनखे silently ख़ामोशी सां. Since Rahel had seen the way cut from the top of the tree, जीअं त राहल वण जे मथां रस्तो ॾिसी चुको हो, both friends quickly got out of the forest and reached their homes. जल्दी ॿई दोस्त तकड़ा ॿेले खां ॿाहिरि आया ऐं पंहिंजे घर पहुची विया. Since जीअं had seen ॾिसी चुको हो, वे रस्तो out ॿाहिर जो from खामा सां top मथां खां tree वण. Both ॿई friends दोस्त quickly तकड़ा got out ॿाहिरि निकिता forest ॿेलो and ऐं reached पहुता their संदन homes घर. प्यारा ॿारो, इहो असांजो 8 जो पहिरियों यूनिट मुकमल थियो. पार्ट 2 जेको पार्ट 1 कयल आहे ऐं पार्ट 2 हीअ असां ॾिनो आहे. वरी बि इहो अर्ज़ु त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, वीडियो खे लाइक करियो ऐं सब्सक्राइब खां ऐं लाइक खां पोइ पंहिंजे वीडियो खे दोस्तनि में बि शेयर करियो, जीअं उन्हनि खे बि फ़ाइदो हासिलु थी सघे. उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजो वस्ती वाइण ॻोठ जेको बि आहे उहो बि तव्हां ज़रूरु कमेंट्स में ॼाणायो, त मूंखे ख़बर पए त मुंहिंजी महिनत हिकिड़ी नंढड़ी कोशिश, नंढड़ी कावश सिंध जे कहिड़े कुंड कुर्छ में पहुची रही आहे. अल्लाह हाफ़िज़.